अस्सलाम वालेकुम दोस्तों जी भा मुबारक थेबे साहब जी शादी में पिया वञूं असां सां प्यारा दोस्त जेके गॾु आहिनि नज़ीर शीदिया इरफान नोतकाणिया ऐं ही फोटू त तव्हां सुञाणो था छोरे खे भा अयूब पुछे जूं जेको भा मुबारक जी शादी ते अचे पियो ऐं ॾाढे नज़ीर जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं जेको क़ीमती टाइम ॾेई असांजी त मुबारक वारी दावत ते अचनि पियासीं उन्हनि जा थोराइतूं आहियूं वॾेरे अयूब खे ऐं ॾाढे नज़ीर खे तमामु ॿियूं दावतूं जाम हुयूं पर मुबारक थेबे जे करे हैदर चालणे जे करे असलम सोनगी जे करे फैज़ मोहम्मद सोनगी जे करे सो आया मुंहिंजी इज़तमान कयूं बिल्कुलु ऐं अयूब वॾेरे जो ॾाढे नज़ीर जो ऐं भाउ इरफान नोतकाणी जो सभिनि जा थोराइता आहियूं जेके हींअर मूंसां सां गॾु मौजूदु आहिनि असां वञूं पिया दावत ते कड़े कंवर ऐं मुबारक थेबे जी पंहिंजी शादी आहे ऐं महिरबानियूं थेबनि जूं जेको असांखे यादि कयूं ऐं असांखे घुरायूं महिरबानियूं उन्हनि जूं लख लाइक़ कुर्ब वॾी महिरबानियूं साथ सलामत ख़ुशि जो ज़िंदाबाद सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं थेबा बिरादरी जा असां शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे दावत ॾिनी मोहबतूं ॾिनऊं मान ॾिनऊं असीं थोराइता आहियूं ऐं इनशाला थोरी देरि में पहुचण वारा आहियूं महिरबानी